खरड़ो में हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जंहिंजी ख़ासि हिदायतनि ते निशाद वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन NWO जमायत लुआरी शरीफ जे प्लेटफार्म तां कोरोना वायरस जे बचाव ख़ातिर सिंध में लागू लॉकडाउन मुतासिर थियल ग़रीब पोरत ख़ानदाननि में 2000 खां वधीक राशन जा कट्टा तक़सीम कया विया, जंहिंमें चौथे मरहले में सांगड़ जे शहर खरड़ो ऐं ॿियनि इलाक़नि में ओसाफ ट्रियानवे जे ताउन सां मीर एहसान टालपुर, मीर शहाबुद्दीन टालपुर, मीर अमजद टालपुर, मीर इलाही बख्श टालपुर ऐं ॿियनि कारकुननि जी अॻवाणी में ईद उल फितर जे मौक़े ते 350 खां वधीक राशन जा कट्टा बिला तफ़रीक विराइण जो अमल जारी आहे। निशाद वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जा जिन हिन मुश्किल घड़ी में जेको लॉकडाउन जी वजह सां जेका बेरोज़गारी मतिलबु के थी हिते नौजवाननि में ऐं हिन मुश्किल घड़ी में इन्हनि इदारनि जेका मुश्किल घड़ी में हिननि माण्हुनि जी जेका सपोर्ट कई आहे, हेल्प कई आहे, उन में असां तहे दिलि सां शुक्रियो अदा कयूं था आसाफ 93 वारनि जो ऐं उन खां पोइ NW जे निशात जेका आहे वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन उन जे प्लेटफार्म तां हीअ जेको राशन जी जेका तक़सीम आहे मुस्तक़ माण्हुनि में उहा जारी सारी आहे। अली जाफ़री सोलंकी HRJDO न्यूज़ हैदराबाद।